जी नाज़रीन अस्सलाम वालेकुम। परवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां बिशारत सहरियाणी। नाज़रीन कोडिजीअ खां क्राइम रिपोर्टर बशीर अहमद कांधड़ो जी न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं त असिस्टेंट कमिश्नर एडमिनिस्ट्रेटर कोडिजी मोहम्मद आसिम अब्बासीअ जे कोशिशुनि सां कुंभ में बरसात जो पानी नेकाल थी चुको है। 80% शहर साफ़ है। हंगामी बुनियादुनि ते फ़कीराबाद टाउन जा मुलाज़िम पिण घुराया विया आहिनि। अमलो 24 कलाक कम करे रहियो आहे, जंहिंजी निगरानी असिस्टेंट कमिश्नर कोडिजी आसिम अब्बासी पाण करे रहियो आहे। असिस्टेंट कमिश्नर मोहम्मद आसिम अब्बासी राब्तो करण ते ॿुधायो त पाणी नेकाल करण जे मामले में कंहिंजी बि का बि कोताही बर्दाश्त न कंदासीं। कुंभ मुख्य टाउन कमेटी है। असां तोड़े टाउन अमलो शहरियुनि जी ख़िदमत लाइ वेठा आहियूं। शहरी कंहिं बि मुश्किलात ते सिधो राब्तो करे सघनि था। मां पाण बि कुंभ टाउन विज़िट कयो आहे। काफ़ी बहितरी आई है। शहर जे मुख्य रोडनि ते आला हुकाम खे लिखियो आहे, जेको मेहरान हाईवे अथॉरिटी जे हेठि आहे, जेको रोड न ठहण जे करे मुसलसल मुश्किलात जो शिकार है। इन बावजूद अमलो शहर जी सफ़ाई ते मुकमिल ध्यान पियो ॾिए। कुंभ शहर बाबति पुराणियूं तस्वीरूं ऐं वीडियोज़ रखी साज़िश तहत ग़लति तासुर ॾिनो पियो वञे, जेको अमल सरासर ग़लति आहे। टिनी टाउननि जो कमु तेज़ीअ सां हली रहियो आहे। हाणे का बि शहरियुनि खे काई बि मुश्किलात कान आहे। नाज़रीन इन्हीअ ते बिशारत सहरियाणीअ खे इजाज़त ॾींदा। वधीक न्यूज़ अपडेट ॾिसण जे लाइ असांजो यूट्यूब चैनल परवाज़ न्यूज़ लाइव के सब्सक्राइब कंदा।